अस्सलाम वालेकुम। तमाम वालदेन ऐं शागिर्दनि सां राब्ते जे लाइ मैसेज आउं रखां पियो। सूरत हाल इहा आहे त अॼु पहिरें ॾियारे ते शागिर्दनि जो तादाद त घटि आयो आहे, पर जेके आया आहिनि उन मां अक्सर शागिर्दनि खे ड्रेस कान्हे का। अव्हांखे ख़बर आहे त उस्ताद बुखार डिग्री कॉलेज दादूअ जी हिकिड़ी ड्रेस आहे, यूनिफॉर्म आहे, जंहिंखां सवाइ कंहिं बि ॿार खे कॉलेज जे अंदरि क्लासनि में वेहण जी इजाज़त असां न ॾींदा आहियूं। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त सूरत हाल जेकी मास्क जे हवाले सां चईसीं, कोरोना जे हवाले सां कईसीं, त छोकिरनि उन्हनि ते बि अमल न कयो आहे ऐं तमामु घटि शागिर्दनि जेको आहे सो मास्क पाया आहिनि। त महिरबानी कयो, ताउन कयो, वालदेन ताउन कनि, शागिर्द ताउन कनि। ऐं जेके बि शागिर्द आहिनि सुभाणे खां अचनि था कॉलेज में, त उहो महिरबानी करे यूनिफॉर्म में अचनि। बग़ैर यूनिफॉर्म जे कंहिं बि शागिर्द खे कॉलेज जे क्लासनि में न वेहण ॾिनो वञो, छो त हीअ हिकिड़ी यूनिफॉर्म पॉलिसी आहे। पूरे सिंध जे जेके बि तइलीमी इदारा आहिनि उन्हनि सभिनी जे लाइ इहा गॾियल पॉलिसी आहे त शागिर्द जेके बि क्लास जे अंदरि वेहंदा उहे यूनिफॉर्म में वेहंदा। त महिरबानी कयो, ताउन कयो। अव्हांजे ताउन जो जेको आहे सो दरकारु आहे ऐं हिन मामले में, छो त क्लासिस जे अंदरि जॾहिं ॿारु यूनिफॉर्म में वेहंदो आहे त यकीनन सुठो ऐं सुहिणो ऐं बहितर लॻंदो आहे। पाकिस्तान ज़िंदाबाद।